9 मई साने में मुलविस 25 जवाबदारनि खे सज़ाऊं ॾिनी वयूं। ISPR पारां ॼाणायो वियो आहे त 9 मई जा पुरतशद्दुद वाक़िया पाकिस्तान जी तारीख़ में हिक कारे बाब जी हैसियत रखनि था। ISPR पारां ॼाणायो वियो आहे त 9 मई ते क़ौम सियासी तौर ते भड़कायल इश्तियाल अंगेज़ तशद्दुद जा अफ़सोसनाक वाक़िया ॾिठा। जिना हाउस हमले में मुलविस अब्दुल हादी ऐं मोहम्मद इमरान महबूब खे सख़्त पोरे सां 10 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई वई आहे। PAF बेस मियांवाली हमले में मुलविस अनवर ख़ान खे बि सख़्त पोरे सां 10 साल क़ैद जी सज़ा ॾिनी वई आहे। GHQ हमले में मुलविस राजा मोहम्मद एहसान खे बि सख़्त पोरे सां 10 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई वई। जिना हाउस ते हमले में मुलविस मोहम्मद हाशिर ख़ान खे सख़्त पोरे सां 6 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई वई आहे। जिना हाउस हमले में मुलविस मोहम्मद आशिक खे सख़्त पोरे सां 4 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई वई। पंजाब रेजिमेंटल सेंटर मर्दान हमले में मुलविस अदनान अहमद खे सख़्त पोरे सां 10 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई वई आहे। जॾहिं त बनू कैंट हमले में मुलविस मोहम्मद आफ़ाक ख़ान खे सख़्त पोरे सां 9 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई वई। मुल्तान कैंट चेक पोस्ट ते हमले में मुलविस ज़ाहिद ख़ान खे सख़्त पोरे सां 4 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। अहम ख़बर आहे, 9 मई साने में मुलविस 25 जवाबदारनि खे सज़ाऊं ॾिनियूं वयूं आहिनि। ISPR मूजिबि 9 मई जा पुरतशद्दुद वाक़िया पाकिस्तान जी तारीख़ में हिक कारे बाब जी हैसियत रखनि था। 9 मई ते क़ौम सियासी तौर ते भड़कायल इश्तियाल अंगेज़ तशद्दुद जा अफ़सोसनाक वाक़िया ॾिठा। एक भेरो ॿीहर अवां सां शेयर कयूं पिया। अहम ख़बर आहे, 9 मई साने में मुलविस 25 जवाबदारनि खे सज़ाऊं ॾिनियूं वयूं आहिनि। ISPR पारां ॼाणायो वियो आहे 9 मई जा पुरतशद्दुद वाक़िया पाकिस्तान जी तारीख़ में हिक कारे बाब जी हैसियत रखनि था। ISPR मूजिबि 9 मई ते क़ौम सियासी तौर ते भड़कायल इश्तियाल अंगेज़ तशद्दुद जा अफ़सोसनाक वाक़िया ॾिठा। जिना हाउस हमले में मुलविस अब्दुल हादी ऐं मोहम्मद इमरान महबूब खे सख़्त पोरे सां 10 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई वई आहे। PAF बेस मियांवाली हमले में मुलविस अनवर ख़ान खे बि सख़्त पोरे सां 10 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई वई आहे।